बहराम मोहम्मद सादिक खोसो की ख़बर मूजिब बहराम लग ॻोठ दीनो जो कोट जे रहवासी बिजली गैस साफ़ पानी ऐं रोडनि जी बदहाली ख़िलाफ़ चेयरमैन गौस बख्श चीचो ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हाफ़िज़ अहमद ख़ान मंगसी, हाफ़िज़ सोराब ख़ान ऐं ॿियनि जी अॻवानी में कयल एहतजाज दौरान ॻोठाणनि नारेबाज़ी कंदे चयो था चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ इलेक्शन दौरान नज़र अचनि था, जॾहिं त ॻोठ जो मेन रोड तबाह थियण सबबि हू सख़्त मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो था खेनि बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। नाज़रीन, बहराम लग ॻोठ दीनो जो कोट जे रहवासियुनि बिजली गैस साफ़ पानी रोड जी बदहाली ख़िलाफ़ चेयरमैन गौस बख्श चीचो ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो।